नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर शहर में पब्लिक हील्थ तरफान जारी कयल आरो प्लांट गुज़रियल 3 सालनि खां नाकारा बणियल अवाम जो एहतजाज मुज़ाहिरो। खैबर शहर में पब्लिक हील्थ तरफान जारी कयल आरो प्लांट गुज़रियल 3 सालनि खां नाकारा बणियल, जंहिं सिलसिले में खैबर जी अवाम दिन में हज़ूर बख्श मला, वसीम सुमरो, नियाज़ मला, शाहिद मला ऐं ॿियनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो दाईंदे चयो त असांजे जर जो पाणी ज़हरीलो बणिजी चुको आहे, इहो पाणी पीअण ते मजबूर आहियूं। असां बार बार पब्लिक हेल्थ के भी शिकायतूं कयूं आहिनि, जॾहिं त हितां जे आरो प्लांट जे ऑपरेटर ॿुधायो त मूंखे आला ऑफिसरनि खे शिकायतूं बि कयूं आहिनि त आरो प्लांट ख़राब आहे, पर केर बि ऑफिसर इन ते तवजह ॾिनो न आहे। इन वधीक चयो त गुज़रियल 18 महीने खां मुंहिंजी पगार पिण बंदि आहे। खुदारा मुंहिंजी पगार बहाल कई वञे, जीअं आऊं पंहिंजे बचनि जी रोज़ी रोटी करे सघां। असीं मुतालबो करियूं था त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां, बिलावल भुट्टो कमिश्नर हैदराबाद तोड़े डिप्टी कमिश्नर मटियारी पब्लिक हेल्थ खाते खां त आरो प्लांट के बहाल कयो वञे, ऑपरेटर जी पगार पिण बहाल कई वञे। आरो प्लांट तकरीबन 3 सालनि खां बंदि आहे ऐं हिन ते जिते इलाइक़े जो जर जो पाणी सिहत जे हिसाब सां हानिकार करार ॾिनल आहे। असीं सिंध हुकूमत खे अपील था करियूं त इहो असांजो आरो प्लांट बहाल कयो वञे ऐं तक़रीबन हिते जा मुलाज़िम जेको आहे उहो काफ़ी परेशान आहिनि, पगारूं कोन थियूं थियनि। बराए महिरबानी असां इहे पगारूं चालू कयो वञे हुन जूं ऐं हीउ आरो प्लांट बहाल कयो। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।